इंशाल्लाह ताला पोता सभिनी खे इजाज़त ॾींदासीं वापसि वञी पंहिंजी इंतज़ारी करणु कराए सहेली नवाज़ पवन सच सां नाहे बीठल सच सां नाहे बीठल गद्दार लेखियो वेंदो सच सां नाहे बीठल गद्दार लेखियो वेंदो केॾो बि लिकाए पाण खे लिखजी न सघंदो सरकार लिखियो वेंदो गद्दारनि ते जे उस्ताद जे मज़लूम मुलाज़िम साईं मुंहिंजा जेके हिते ॾिसण उस में बीठा आहिनि उहे सभु दोदा आहिनि उहे सभु दिलेर आहिनि उहे सभु रुपला आहिनि सरदार शाह रुपले जा कहाणियूं त ॿुधाए चवनि था रुपलो जॾहिं अंग्रेज़नि सां विढ़ण वियो त रुपले जी घरवारी इहो चयो हो त रुपला भाड़ियो न थी जा न त नगर जूं ॻोल्हाणियूं मूंखे भेणा ॾेई मारे छॾींदियूं असां में जेके गद्दार आहिनि जेके अॼु बि घर वेठा आहिनि या इलेक्शन चूंडियूं कयूं ख़ुदा जो कसम उन्हनि जी घरवारनि खे बि उन्हनि खे भेणा असांखे सॼी सिंध सुञाणे थी त असीं उन्हनि गद्दारनि सां न आहियूं असां पहिरीं सिंध में बीहण वारा माण्हू आहियूं असां कल्ह बि फेसबुक ते लिखियो असीं सफ़र में उसाती मंज़िल माणींदा पंहिंजा ढोल ढाटी असीं जे मरी वियासीं त असांखे ख़ुशी आहे त असांजी मंज़िल असांखे मिलंदी मुंहिंजा घरवारा मुंहिंजो औलाद घटि में घटि इहो ऊचो घाट करे हली सघंदो त असीं सफ़र में मुआ आहियूं असीं एहतिजाज में मुआ आहियूं असीं जदोजहद में मुआ आहियूं असां हटण वारनि मां न आहियूं ॻाल्हि हीअ आहे त जेको असांजो जेके असांजा मुतालबा जाइज़ आहिनि उहे असीं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे चऊं था बिल फोर मंज़ूर कया वञनि जे न तव्हीं चओ था 6 अक्टूबर ते जेको सोनामी थींदो उन जा ज़िम्मेवार तव्हीं हूंदा जेकॾहिं तव्हां का बि कहिड़ी हरकत कई त पोइ बंगाल नेपाल वारा बरलाभ अची सघनि था ऐं वरी तव्हांखे कुझु अरसे खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी के जे MN MPS के पार्टी के कुछ अरसे खां पोइ हिन आवाम हिन सिंध वासियुनि ऐं हिन मुलाज़िमनि वटि अचिणो आहे यादि रखिजो जेकॾहिं असांजा मसइला हल न थिया ऐं मुलाज़िम जे आवाज़ खे दॿायो वियो त पोइ घटि कोन थींदी तव्हां जूं हरकतूं तव्हांखे मांगियूं पवंदियूं ॻाल्हियूं त जाम आहिनि पर काड़ो घणो आहे उस्ताद जिंदाबाद।